आज़म पंहिंजे भाउ खे वठी वञे। बस अदा बस हाणे हलण जी कर। ना ता ना मूंखे न रोक। हिननि ॿिन्हिनि मूं ते ना ज़ुल्म कयो आहे। थोरो मालिक साईं जा लख कमर जे तोखे नई ज़िंदगी बख़्शे थी। मूंखां सवाइ ॿियनि सभिनी ॾे त ख़ैर आहे या दुश्मन उन्हनि खे बि गोलियूं हणी आहे। हर मसइले खे हल करण लाइ तूं हद खां वधीक जज़्बाती थी वेंदो आहे ऐं इहा ई तुंहिंजी कावड़ हिकु ॾींहुं तोखे नुक़सानु रसाईंदी। अमा मुंहिंजी कावड़ उन्हनि ज़ालिमनि मथां हूंदी आहे जेके ज़ालिम ग़रीबनि मथां हद खां वधीक ज़ुल्म कंदा आहिनि। मुंहिंजे पुट खे पुलिस ॿधी वठी वई आहिनि। जेकॾहिं तव्हां सूबेदार खे फ़ोन कंदव त हुन मां हथ कढंदो। पर खान आख़िर तुंहिंजे पुट खे पुलिस ॿधो छो आहे? सो त आराम कयो न सो अहिड़ी का बि ॻाल्हि। पुट तूं आराम कर, असां हाणे हलूं था। असां सभिनी जो साह मुठ में हुयो। चाची तव्हां सभिनी जूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि त पोइ मूंखे छा थो थी सघे। मुराद इहो सच आहे, तुंहिंजे लाइ सभु परेशान हुया। मालिक भलाई कई, मां खेर सां घर अची वियो। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।